गॾो गॾु उर्दू जे नाले वारे शाइर अहमद आज़ाद खे गुज़ारिश कंदो थो अचे ऐं साईं ग़ुलाम नबी गुल साहिब जे हवाले सां पंहिंजी सारूं विसारे। अहमद आज़ाद। हिते वेठल मानो वारा दोस्त सईद मेमो आदिल अब्बासी भगवान गुलैया साथी ऐं हेठि हाल में वेठल पंहिंजी यादि में हिते गॾु थींदा दोस्त नासिर उस गली में तो हमने देखा था फिर न जाने गया किधर तन्हा। के माण्हू जी ज़िंदगीअ में अहिड़ियूं हस्तियूं या शख़्स बि हूंदा आहिनि जेके उनजे रूह जे अंदरि तर थियल हूंदा आहिनि, पूरे वजूद में समायल हूंदा आहिनि। मुंहिंजे लाइ उन्हनि चंद आङुरनि ते ॻणनि शख़्सियतुनि में साईं जो बि शुमारु आहे, साईं ग़ुलाम नबी गुल जो। ये 90 जी इब्तिदा आहे, 91 92 जा ॾींहं आहिनि साईं सां मुलाक़ात थी पहिरीं। हाणे उहे उन ज़माने जा दोस्त वॾा वॾा उन्हनि जो सफ़र आहे, पंहिंजा बि वार अच्छा थी विया आहिनि। साईं गुल उन्हनि मशाहिर मां आउं चवंदुसि हुयो, सिंध जे उन्हनि मशाहिर मां, उन्हनि आलिम ऐं नुक़्तदा माण्हुनि मां हुयो जेके हिन वक़्तु नापेद आहिनि, या शायदि सिंध जे अंदरि चंद आङुरनि खे ॻणण जहिड़ा माण्हू हुजनि जेके ॿोली, शेरो अदब ऐं इंसानी उलूम ऐं इंसानी नफ़्सियात जो गहरो मुतालो रखंदा। उहो सभु कुझु साईं पंहिंजे कलाम में ऐं किताबनि में ॾिनो आहे। ग़ुलाम नबी गुल जे बारे में शुरूआत में ईअं चयो वियो त हू फ़ारसी ज़दा शाइर आहे। जीअं पहिरियों किताब जो आहे रात बाक़ी आहे, ऐं हुन मां ज़ाहिर बि आहे, उन में उन जिद्दत जो रंग बि समायो। बाद में हू सिंधी अदबी संगत जे नौजवान दोस्तनि सां मिली करे माण्हू माहौल में रहंदो आहे, कंहिं में बि इंस्पिरेशन वठंदो आहे। उहा इंस्पिरेशन पंहिंजे अंदरि सांढे का नई ॻाल्हि जेको आहे उहो माण्हू पंहिंजी कंदो आहे। साईं ग़ुलाम नबी गुल जे सिंधी शाइरीअ जे हवाले सां मां चवां, जेका साईं जी शाइरी आहे, ग़ज़ल जेको आहे, ग़ज़ल खे साईं हिकु नओं रंग रूप ॾिनो ऐं बेसाख़्तगी ॾिनी ऐं पंहिंजाइप ॾिनी ऐं सलासत ॾिनी। उनमें कोई माना उहो जीअं चइजे स्पॉन्टेनियसनेस ॾिनी ग़ज़ल खे। मन घड़त या घड़त वारियूं शयूं कोन हुयूं।